नाज़रीन, अवामी न्यूज़ पर आवांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त भरिया सिटी में माहिरनि जे आलमी ॾींहं ते पुलिस एहलकारनि जो 7 ॿारनि जी अमड़ ते मुबीना तशद्दुद। ॻोठ कबूल कलोड़े में ॿारनि जी ॻाल्हि तां पुलिस एहलकार नज़ीर कलोड़े 7 ॿारनि जी माउ ज़रीना कलोड़े खे मुबीना तौर पेट में लतूं हयूं हुयूं। औरत खे बेहोशी वारी हालत में भरिया सिटी अस्पताल दाख़िल करायो वियो। थाणे ते पुलिस एहलकार खिलाफ़ NC काटे इलाज लाइ लेटर जारी कयो वियो। का बि गिरफ़्तारी अमल में न आई आहे। नाज़रीन, अवामी न्यूज़ पर आवांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त भरिया सिटी में माहिरनि जे आलमी ॾींहं ते पुलिस एहलकारनि जो 7 ॿारनि जी अमड़ ते मुबीना तशद्दुद। ॻोठ कबूल कलोड़े में ॿारनि जी ॻाल्हि तां पुलिस एहलकार नज़ीर कलोड़े 7 ॿारनि जी माउ ज़रीना कलोड़े खे मुबीना तौर पेट में लतूं हयूं हुयूं। औरत खे बेहोशी वारी हालत में भरिया सिटी अस्पताल दाख़िल करायो वियो। थाणे ते पुलिस एहलकार खिलाफ़ NC काटे इलाज लाइ लेटर जारी कयो वियो। का बि गिरफ़्तारी अमल में न आई आहे। नाज़रीन, अवामी न्यूज़ पर आवांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त भरिया सिटी में माहिरनि जे आलमी ॾींहं ते पुलिस एहलकारनि जो 7 ॿारनि जी अमड़ ते मुबीना तशद्दुद। ॻोठ कबूल कलोड़े में ॿारनि जी ॻाल्हि तां पुलिस एहलकार नज़ीर कलोड़े 7 ॿारनि जी माउ ज़रीना कलोड़े खे मुबीना तौर पेट में लतूं हयूं हुयूं। औरत खे बेहोशी वारी हालत में भरिया सिटी अस्पताल दाख़िल करायो वियो। थाणे ते पुलिस एहलकार खिलाफ़ NC काटे इलाज लाइ लेटर जारी कयो वियो। का बि गिरफ़्तारी अमल में न